सिंध समूरी सोन आहे ऐं इन ॻाल्हि जो सबूत सिंध जे गादी जे हंधि कराचीअ खां 100 किलोमीटर जी दूरीअ ते ठठो गुलामला रोड ते रनी कोट खां पोइ ॿिए नंबर ते वॾो क़िलो कलाकोट आहे। सिंध जे अज़ीम तारीख़दान पीर हसामुद्दीन शाह राशिदी लिखियो आहे त ही मस्जिद तुर्खाननि जे दौर में तामीर थी आहे, छो जो हुन जी बनावट तारीख़ी मस्जिद दबगीर जी आहे। गुमान इहो बि आहे त हिन मस्जिद खे पिणु खुसरो चारकिश तामीर कयो, जंहिं सां सिंध जा 360 आसार मंसूब कया विया आहिनि। इश्तियाक अंसारी साहब पंहिंजी किताब सिंध जा कोट ऐं किला में लिखनि था त मुंहिंजे ख़्याल में इहा मस्जिद मुग़ल दौर जी आहे। मस्जिद में आसमानी रंग जी नक्शो निगारी वारियूं चौकड़ियूं जेके फर्श ऐं दीवारनि में नज़र अचनि थियूं ऐं मस्जिद जो नक्श शाहजहान बादशाह जे दौर जी अकासी करे थो। मस्जिद जे अंदरि ठहियल ताक बहितर अंदाज़ में ठहियल आहिनि, जेतोणीक तुर्खान समा दौर में अहिड़ा बहितरीन ताक तामीर न थींदा हुआ। मस्जिद में ख़ासि तौर मौजूद माखी जे छते जीअं तर्ज़ ते ठहियल नकाश मुग़ल दौर जा आहिनि। मस्जिद जे साम्हूं हिकु वॾो सिरनि जो ठहियल तालाब पिणु मौजूदु आहे। हिन वॾे तालाब सां गॾु 2 नंढा तालाबनि जा आसार पिणु हिन क़िले में मिलनि था। के तारीख़दान ईअं बि लिखनि था त हिन मस्जिद खे तुग़लक शाह ॼाम जूनो वल्द सदरुद्दीन ॼाम सिकंदर मरम्मत करायो ऐं हिते रिहाइश इख्तियार कई। के तारीख़दान इहो बि चवनि था त हिन क़िले जी मरम्मत मुग़ल गवर्नर तुर्गल बेग कराई ऐं इन्हीअ निस्बत सां हिन क़िले खे तुर्गल आबाद पिणु सॾियो वियो। के तारीख़दान इहो बि लिखनि था त हिन क़िले जी बुनियाद सुमर ख़ानदान जी आख़िरी दौर में रखी वई हुई, छो जो उन वक़्तु सुमर ख़ानदान जी तख़्तगाह मोहम्मद तूर तबाह थी चुकी हुई। क़िले जा मौजूद आसार पंहिंजे अंदरि हिकु दर्द जी दास्तान रखनि था ऐं दाऊं करे असांखे इहो ॿुधाइनि था त हिते बि को नगर आबाद हुयो, हिते बि के मोहबतूं आबाद हुयूं, हिते बि के फ़नकार के कलाकार मौजूदु हुआ। पर अफ़सोस अॼु ही पथरनि जा ढेर असांखे दाऊं ॾेई रहिया आहिनि कंहिंजी काह जी। उहा काह जंहिं हिते मौजूदु हिन शाहकार खे पथरनि जो ढेर बणाए छॾियो। क़िले जे इतराफ़ में वाक़िअ हिकु मज़ार बि आहे। हिते जे ॻोठाणे रिहाइशनि जो चवणु आहे त इहा मज़ार हिन मस्जिद जे पेश इमाम जी आहे।